पीटीआई बानी अकेलो ॾोहारी न आहे, खेसि आणण वारा बि वॾा ॾोहारी आहिनि। उन्हनि सभिनी जो बराबरि हिसाब थियणु घुरिजे। 2018 खां 2022 ताईं जेको कुझु थियो उन जा ज़िम्मेवार हू सभु आहिनि। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ चयो आहे त ॿियनि खे चोर सॾींदड़ पाण वॾा चोर साबित थिया आहिनि। असां मुल्क खे इख़्लाक़ी ऐं मुआशी दिवालपणे खां बचायो आहे। गुज़िरियल हुकूमती दौर में तबाही खां सवाइ को बि कमु न थियो। असां 1.5 साल में रिकॉर्ड कमु कयो आहे। समूरियूं शयूं बहाल करण जी कोशिशि करे रहिया आहियूं। लाहौर में नंढी चूंड दौरान कामयाब उम्मीदवारनि खे ख़िताब कंदे नवाज़ लीग जे सदर चयो त अवाम कारकर्दगी जी बुनियाद ते असांखे वोट ॾिना आहिनि। चूंडुनि जो बाइकआउट कंदड़ पाण चूंडुनि में हिसो वठी हाराए विया। नंढी चूंड में गागंद, बदतहज़ीबी ऐं फितने जी सियासत जी शिकस्त थी आहे। कारुंझर जबल जी कटाई ख़िलाफ़ वकील सरापा एहतजाज। कराची में सिंध हाई कोर्ट खां सीएम हाउस ताईं रैली बाद एहतजाज। पुलिस वज़ीर आला हाउस वेंदड़ रस्ता बंदि कया त वकील कंटेनर्स ते चढ़ी विया। कमिश्नर ऑफिस में सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह सां ॻाल्हियुनि दौरान वकीलनि जे वफ़द चार्टर ऑफ डिमांड पेश करे छॾियो। सूबाई वज़ीर नासिर शाह चयो त कारुंझर मामले ते वकीलनि सां गॾु आहियूं। कारुंझर मामले ते सिंध सरकार जो बि मौक़िफ़ वाज़िह आहे। कारपोरेट फार्मिंग ते वकीलनि ऐं असांजी राय मुख़्तलिफ़ आहे, उन ते सलाह मशवरा कया वेंदा। नासिर शाह पारां वकीलनि जो चार्टर ऑफ डिमांड वॾे वज़ीर आॾो पेश करण जी ख़ातिरी। कराची बार जे अॻवान आमिर नवाज़ वड़ाइत चयो त सिंध सरकार ख़ातिरी कराई त कारुंझर जी कटाई रोकण ख़िलाफ़ अपील वापसि वरिती वेंदी। हुकूमत खे 15 ॾींहंनि जो वक़्तु ॾिनो आहे। सिंध हाई कोर्ट बार जे सदर सरफराज़ मेथलो सूबाई घर वज़ीर ज़ियाल अंजार सां ॻाल्हियूं कयूं। कराची बार जे सदर आमिर वड़ाइच ऐं ॿियनि वकीलनि ज़ियाल अंजार वदिरां नासिर शाह सां ॻाल्हियूं कयूं। हुकूमत सां ॻाल्हियूं कामयाब थियण बाद वकीलनि वज़ीर आला हाउस आॾो एहतजाज ख़तमु करे छॾियो। वकीलनि जो रोडनि ते अची एहतजाज करणु सम्झ खां ॿाहिरि आहे। कारुंझर असांजो असासो आहे, उन ते का बि सौदेबाज़ी न कई वेंदी। कंहिंजे दॿाउ में अची कमु न कंदा आहियूं। एनएफसी मामले ते जेके ख़दशा आहिनि उन्हनि ते वज़ीर आज़म सां ॻाल्हाईंदुसि। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो कराची में मीडिया सां ॻाल्हि ॿोल दौरान वकीलनि जे एहतजाज ते बयानु। वॾे वज़ीर चयो आहे त वकीलनि खे आइनी अदालतूं नथियूं वणनि त दलीलनि सां क़ाइल कनि। वकीलनि जो कमु दलील ॾियणु आहे, रस्ता बंदि करे अवाम खे परेशान करणु न घुरिजे। असां तरक़ी आॾो का बि रंडक पैदा करणु न ॾींदासीं। हुकूमत खे एहतजाज रोकणु अचे थो, पोइ बि नरमी करे रहिया आहियूं। कारुंझर जे तहफ़ुज़ लाइ सिंध बार काउंसिल जे सॾ ते हैदराबाद, लाड़काणो ऐं मीरपुर ख़ास में वकीलनि पारां अदालती कार्रवाइनि जो बाइकआउट करे मुज़ाहिरा। सखर में डिस्ट्रिक्ट बार खां प्रेस क्लब ताईं मार्च करे धरणो खंयो वियो। उमरकोट, दादू, खैरपुर, मोरो ऐं ॿियनि शहरनि में बि वकीलनि पारां अदालती कार्रवाइनि जो बाइकआउट करे मुज़ाहिरा। वकील अॻवाननि चयो आहे त कारुंझर न रुगो जबल पर असांजो तारीख़ी विरसो आहे। कारुंझर जी कटाई कंहिं बि सूरत में मंज़ूर न आहे। सिंध हुकूमत फौरी तौरु अपील वापसि वठे। सिंध सरकार वफ़ाक़ी आइनी अदालत खां कारुंझर जी कटाई रोकण ख़िलाफ़ अपील ते नओं वकील मुक़ररु करण लाइ मोहलत घुरी वरिती। जस्टिस अमीनुद्दीन जी सरबराही में टे रुकनी बेंच कारुंझर कटाई केस में सिंध सरकार जी अपील ते ॿुधणी कई। बैरिस्टर सलाहुद्दीन अहमद सिंध सरकार पारां वकालतनामो वापसि वठी छॾियो। सिंध सरकार जे मुआविन वकील नओं वकील मुक़ररु करण लाइ आइनी बेंच खां मोहलत घुरी वरिती। अदालत सिंध सरकार खे मोहलत ॾींदे ॿुधणी अणॼातल मुदे ताईं मुलतवी करे छॾी। सिंध सरकार कारुंझर जी कटाई रोकण वारे सिंध हाई कोर्ट जे फ़ैसिले खे 27वीं तरमीम बाद क़ाइमु थियल वफ़ाक़ी आइनी अदालत में चैलेंज कयो हो। ॿ ॾींहं अॻु सिंध सरकार जे वकील बैरिस्टर सलाहुद्दीन अहमद केस जी पैरवी करण खां माज़रत कई हुई। मुल्की सलामती, सरहदी सिक्योरिटी ऐं शहरनि जे तहफ़ुज़ ते का बि सौदेबाज़ी न कई वेंदी। परॾेही हिमायत मिलियल दहशतगर्दी ऐं पेचीदा चैलेंजिस बावजूदि पाक फ़ौज क़ौमी सलामती लाइ पुरज़म आहे। फील्ड मार्शल आसिम मुनीर जो 27वीं नेशनल सिक्योरिटी वर्कशॉप में ख़िताब। फील्ड मार्शल चयो आहे त इंटेलिजेंस ऐं कानून लागू कंदड़ इदारा क़ौमी सलामती लाइ भरपूर पेशेवरानी महारत जो मुज़ाहिरो करे रहिया आहिनि। इलाक़ाई सूरतहाल तेज़ी सां तब्दील थी रही आहे। पाकिस्तान हिकु अहम मुल्क आहे ऐं पंहिंजी हैसियत बटाईंदड़ दुनिया में मर्तबो हासिल करण लाइ पुरज़म आहे। हक़ जे मौक़े पाक फ़ौज जी पेशेवरानी सलाहियतनि ऐं जज़्बे आलमी सतह ते पाकिस्तान जे वक़ार खे वधायो आहे। असां दुश्मननि जा नापाक इरादा नाकाम बणाईंदासीं।
FBR पारां टैक्स नेट वधाइण लाइ डॉक्टर्स, ब्यूटी पार्लर्स ऐं सीमेंट शोबनि जे ऑडिट कराइण जो फ़ैसिलो। ज़रियनि मूजिबि FBR पारां मुख़्तलिफ़ शोबनि जे ऑडिट लाइ 600 निजी ऑडिटर्स खां ख़िदमतूं वरितियूं वेंदियूं। ईंदड़ कुझु ॾींहनि में वधीक 200 निजी ऑडिटर्स खां बि ख़िदमतूं वरितियूं वेंदियूं। ग़रीब फीस वठंदड़ डॉक्टर्स खे टैक्स नेट में आंदो वेंदो। कराची, लाहौर ऐं इस्लामाबाद में वॾनि डॉक्टर्स खे नोटिस जारी करण जी शुरूआति थी वई। पहिरें मरहले में टिनी वॾनि शहरनि जे 250 महांगनि डॉक्टर्स जी ऑडिट कराई वेंदी। इस्लामाबाद में 50, कराची ऐं लाहौर में 100 वॾनि डॉक्टर्स जी ऑडिट कराई वेंदी। FBR ज़रियनि मूजिबि वॾनि शहरनि में महांगनि ब्यूटी पार्लर्स ऐं महांगियूं कॉस्मेटिक्स विकिरो कंदड़नि खे बि टैक्स नेट में आंदो वेंदो। अदालती हुकुम ते PTI बानी जी भेण अलीमा ख़ान खे हिरासत में वठण बाद ज़मानत ते आज़ादु कयो वियो। अलीमा ख़ान समेत 11 जवाबदारनि ख़िलाफ़ 26 नवंबर एहतजाज केस जी ॿुधणी रावलपिंडी जी दहशतगर्दी टोड़ अदालत में थी। अलीमा ख़ान वकील समेत अदालत आरो पेश थी इस्तदा कई त असांजा वकील सुप्रीम कोर्ट में मसरूफ़ आहिनि। वञण जी इजाज़त ॾिनी वञे। प्रोसिक्यूटर ज़हीर शाह चयो त क्रिमिनल प्रोसीजर जे सेक्शन 351 तहत अलीमा ख़ान अदालती तहवील में आहे। अदालत चयो त अलीमा ख़ान अदालती अहाते खां ॿाहिरि न वञे। अलीमा ख़ान अदालत खां ॿाहिरि निकिती त खेसि हिरासत में वरितो वियो। अलीमा ख़ान 10 लख रुपयनि जा मुचलका अदालत में जमा कराया। अदालत खेसि वञण जी इजाज़त ॾिनी। ॿुधणी 1 दिसंबर ताईं मुलतवी। इस्लामाबाद जी दहशतगर्दी टोड़ अदालत उमर अयूब जो पासपोर्ट ऐं क़ौमी सुञाणप कार्ड ब्लॉक करण जो हुकुम ॾेई छॾियो। प्रॉपर्टी जा तफ़सील बि तलब। जज ताहिर अब्बास सुप्रा उमर अयूब ख़िलाफ़ 4 अक्टूबर एहतजाज केस जी ॿुधणी हलाई। अदालत उमर अयूब खे केस में इश्तिहारी करार ॾींदे प्रॉपर्टी जा तफ़सील तलब करे वरिता। क़ौमी सुञाणप कार्ड ऐं पासपोर्ट ब्लॉक करण जी बि हिदायत। जनरल साहिद शमशाद मिर्ज़ा जे मान में अलविदाई तकरीब। 40 सालनि जी अस्करी ख़िदमतुनि ते शानदार भेटा पेश। ISPR मूजिबि चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी जनरल साहिद शमशाद मिर्ज़ा जे मान में ख़ासि अलविदाई तकरीब कोठाई वई। टिनी हथियाबंद फ़ौजनि जा सीनियर ऑफिसर शरीक। जनरल साहिद शमशाद खे गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो। अलविदाई ख़िताब में जनरल साहिद शमशाद मिर्ज़ा चयो त मुल्क ऐं क़ौम जी ख़िदमत खे फ़र्ज़ सम्झी अदा कयो। मौजूदा जियो स्ट्रेटेजिक माहौल में मज़बूत क़ौमी दिफ़ा क़ौमी सलामती जो बुनियादी थंब आहे। पाकिस्तान जो दिफ़ा मज़बूत आहे। जवान दिफ़ा खे मज़बूत बणाइण लाइ हर वक़्तु तयारु आहिनि। रावती थाणे जे हद में पंजाब पुलिस हथां मुबैना मुक़ाबले में मारिजी वियल 2 ॼणनि जी सुञाणप थी वई। झंगवासी रज़ा मेहदी जो लाश पंजाब मां पहुतल संदसि वारिद वसूल कयो। मरवत मेहदी चयो त संदसि पुट मथां रावलपिंडी जो MPA कावड़ियल हो, जंहिं खेसि 18 ॾींहं अॻु पंजाब पुलिस हथां गिरफ़्तार करायो हो। अॼु संदसि लाश मिलियो आहे। पुलिस मूजिबि मारिजी वियल परवेज़ अमीन बलोच जा वारिस लाश वसूल करण लाइ न पहुता। पंजाब पुलिस रावती भरिसां मुबैना मुक़ाबले में 2 ॾोहारियुनि खे मारण जी दावा कई हुई। कश्मोर जे कचे मां कराची वासी कबाड़ जो वापारी बाज़ियाब। क़ाइदाबाद वासी वापारी मोइनुद्दीन खे 21 जून 2025 ते सस्ते मुल्ह ते कबाड़ी ॾियण जी बहाने सां कचे में घुराए अफ़वाह कयो वियो हो। धाड़ेलनि मुफ़ी जे वारसनि खां 2 करोड़ रुपया, 2 राडो घड़ियूं ऐं 2 iPhone भुंग में घुरिया हुआ। AVCC कश्मोर जे कचे में कार्रवाई करे वापारी खे बाज़ियाब कराए वरितो। ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। गौसपुर वेझो हथियाबंदनि गोलियूं हणी चाचे ऐं भाइटे खे क़तल करे छॾियो। जमाल थाणे जे हद ॻोठ अब्दुल हक पंवर भरिसां हथियाबंदनि मोटरसाइकिल सवार नौजवान गुल हसन पंवर ऐं संदसि 10 वरनि जे मासूम भाइटे मुज़म्मिल पंवर खे गोलियूं हणी क़तल कयो। वाक़े बाद जवाबदार फ़रार। लाश अस्पताल मां पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले कया विया। घर में कोहराम। वारसनि जो चवणु आहे त नौजवान गुल हसन पंवर भाइटे मुज़म्मिल खे स्कूल छॾणु वञी रहियो हो त हथियाबंदनि गोलियूं हणी खेनि क़तल कयो। पुलिस ऐं रेंजर्स जो ॻोठ मलू बहलकानी समेत लोही पुल वारे इलाइक़े में सर्च ऑपरेशन दौरान 3 हथियाबंदनि खे गिरफ़्तार कयो वियो। 5 शकी बि हिरासत में वरिता विया। पुलिस ज़रियनि मूजिबि गिरफ़्तार जवाबदारनि जो तालुक़ु बहलकानी गैंग सां आहे। CIA इंचार्ज कश्मोर सिकंदर पंवर जो मक़तूल गुल हसन पुट ऐं नीगर मुज़म्मिल पोटो आहे। केस दाख़िल न थी सघियो। शहीद बेनज़ीराबाद तालीमी बोर्ड जे चेयरमैन ख़िलाफ़ शागिर्दनि जा ॿिए ॾींहुं बि मुज़ाहिरा। दौड़ में समें शागिर्दनि पारां डिग्री कॉलेज खां 1 किलोमीटर पैदल मार्च करे प्रेस क्लब वारो धरणो। बोर्ड जे चेयरमैन खे हटाइण जो मुतालबो। नौशरो फिरोज़ में बि 9हीं ऐं 11हीं जमात जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणनि जो नतीजनि ख़िलाफ़ एहतजाज।
सांघड़, शहदादपुर, खिपरो, टंडो आदम, सखरन ऐं मोरो में भी मुज़ाहिरा। शागिर्दनि जो चवणु आहे त शहीद बेनज़ीराबाद जे तालीमी बोर्ड इंतज़ामिया नतीजनि में फेरफार कई आहे। रिश्वत एवज़ नाअहल उम्मीदवारनि खे वधीक मार्क्स ॾिनियूं आहिनि। तालीमी बोर्ड जे चेयरमैन खे हटाए ॿीहर पेपर चेक कया वञनि। सिंध हाई कोर्ट हैदराबाद पुलिस कॉन्स्टेबल्स में भर्तियुनि लाइ IBA टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि जे इंटरव्यू जो ॿीहर जाइज़ो वठण जो हुकुम ॾेई छॾियो। IG सिंध खे पंहिंजी सरबराही में कमेटी जोड़े ॿिनि साख़ायतनि DIGs खे शामिल करण जो हुकुम। अदालत पंहिंजे ऑर्डर में चयो आहे त ॿीहर जाइज़े दौरान कंहिं बि उम्मीदवार खे कंहिं बि मयार जी बुनियाद ते वाधू 15 मार्क्स न ॾिनियूं वञनि। कमेटी भर्ती जे ज़ाब्तनि तहत समूरनि उम्मीदवारनि जे इंटरव्यू जो ॿीहर जाइज़ो यकीनी बणाए। दादू, टंडो अलहयार ऐं ॿियनि शहरनि सां वास्तो रखंदड़ 28 उम्मीदवारनि सिंध हाई कोर्ट हैदराबाद में दरख़्वास्त दाख़िल कराई हुई। दरख़्वास्त में कॉन्स्टेबल्स जी भर्ती लाइ इम्तिहाननि में हेरफेर करे मनपसंद उम्मीदवारनि खे ऑर्डर ॾियण जो इल्ज़ाम हयो वियो हो। सिंध में कॉलेज एजुकेशन खाते बदिलियुनि ऐं मुक़ररियुनि ते पाबंदी लॻाए छॾी। कॉलेज एजुकेशन खाते चयो आहे त 31 दिसंबर 2000 समूरनि बदिलियुनि ऐं मुक़ररियुनि ते पाबंदी लॻाई वई आहे। इंतिज़ामी ऐं प्रिंसिपल जे उहिदनि ते तरक़ी या नई भर्ती जी बुनियाद ते बदिलियूं मुक़ररियूं करे सघजनि थियूं। नोटिफिकेशन जारी। न जाना न जाना नवी गाल जाना न जाना न जाना नवी गाल जाना। रुगो सिंध धरती है, रुगो सिंध धरती के जाना सुजाना न जाना न जाना नवी गाल जाना। जिए शाल पोरत पवारन जी धरती वसन शल बिलावल, वसन शल बिलावल भिटाई जा भाणा न जाना न जाना नवी गाल जाना न जाना न जाना। ऐं सॼी सिंध में एकता दिहाड़ो मंशियात खां पाक सिंध जे सिरे हेठि मल्हाइण जूं तयारियूं जारी। कंडियारो भरिसां प्राइमरी स्कूल न्यू सामटिया में टाइम न्यूज़ ऐं रोज़ानी पंहिंजे अख़बार जे सर ते मंशियात खां पाक सिंध जे सिरे हेठि शानदार तक़रीब कोठाई वई। शागिर्दनि ऐं शागिर्दियाणनि पारां टेबलोस पेश करे गीतनि ते झुमरियूं हयूं वियूं। उस्तादनि पारां 7 दिसंबर ते एकता दिहाड़ो मंशियात खां पाक सिंध जे सिरे हेठि भरपूर नमूने मल्हाइण जो वचन।